कंदासीं त ठिकराटे में ॻोठाणनि तरफ़ां तरक़ियाती कम न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो कंदड़ ॻोठाणनि सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। मेहरबानी करे हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे पंहिंजे मनपसंद ठेकेदारनि खे ठीका ॾींदा रोडनि जा। हिन वक़्त ताईं रोड न ठही सघिया आहिनि, आदमी कम छॾे विया आहिनि ठेकेदार। ये सभु रोड या हितां जा तालीमी इदारा जेके बि बिल्डिंग वग़ैरह आहिनि उहे नाक़िस मटेरियल सां अॻ में तयारु थिया विया। हिन वक़्त बि जेके रोडनि वग़ैरह जा कम हलनि पिया उहे मनपसंद माण्हुनि खे ॾिना विया आहिनि ऐं उहो जो कमु जेको आहे उहो नाक़िस मटेरियल ज़रिए हले पियो ऐं रोडनि खे 6-6 महीना थी पिया वञनि त उहे ठेकेदार साहिब हिकिड़ो दफ़ो कोर्ट करे वरी वञनि पिया त वरी ज़ाहिर कोन्हनि। ॾाढो तमामु वॾी आबादी वारो शहर आहे ऐं तमामु क़दीमी शहर आहे कारोबार जे हिसाब सां ऐं वॾी आबादी वारो शहर आहे ऐं तक़रीबन सखर या पन्नो आगिल खे पुछड़ी वारो इलाइक़ो पए थो। हिते पहिरियों त हुजणु ईअं खपे त असांखे नादरा जी बि हिकु ऑफिस ॾिनी वञे, तमामु माण्हुनि खे हितां जी तकलीफ़ आहे। हितां शहर जेको तमामु मुश्किलातनि में आहिनि, शहर में को बि सिहत या जेको आहे सफ़ाई सुथरे जो निज़ाम डावाडोल बणियल आहे। एतिरो त नाक़िस जेको कमु कयो वियो आहे जंहिं ठेकेदार खे रोडनि जा ठीका ॾिना विया आहिनि बिल्कुलु हिकु त जेको मटीरियल बिल्कुलु नाक़िस इस्तेमालु करे रहियो आहे। जेके पुलूं ठाहियूं अथसि उन में बि जेको सरियो वग़ैरह बि नाक़िस आहे। रस्तनि ते बि पत्थर ईअं उछलाए करे हिकु त गाइब थी वियो आहे। तक़रीबन सर माना साल खां मथे टाइम थी वियो आहे जेको पत्थर उछलाए करे माना हलियो वियो हमरा। मुज़ाहिरीन वधीक इहो चयो त जेके हिते ठिकराठो जा जेके बुनियादी मसइला आहिनि जंहिंमें तालीम सिहत हड़ई जेके आहिनि उन्हनि ते पिणु नोटिस वरितो वञे, छो त हितां जी अवाम आहे उहो 40 साल खां जेको आहे पीपल्स पार्टी खे वोट ॾेई रही आहे, पर बदकिस्मती सां हितां जी जेका अवाम आहे उन सां उहो सुठो वर्ताव नथो कयो वञे। चूंडियल नुमाइंदा इलेक्शन जे टाइम में पंहिंजो वोट वठी ऐं गाइब थी था वञनि, पर इलेक्शन चूंडजण खां बाद में जेको आहे हुन पंहिंजे तक ते ख़ासि करे ठिकराठो में को बि ध्यानु न ॾिनो आहे।